ब्रेकिंग न्यूज़ है वाई पांदी मां सां शेयर कयूं पिया। काचे में बरसातुनि खां पोइ नांग ऐं बलाऊं निकिरी आयूं। ॿिनि ॿारड़नि खे नांग कखे विधो, हिकु फौत थी वियो। गोरखिल स्टेशन में ॿिनि वरियनि जी माहल आल खाणी ऐं ॻोठ परियो जमाली में निंगरीअ खे नांग कखे विधो। ॿारड़ी माहल अस्पताल मुंतक़िल करण दौरान रस्ते में दम ॾिनो। नींगर ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिकु भेरो ॿीहर रवां कयल ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं वाही पांदी मां, जिथे काछे में बरसातुनि खां पोइ नांग ऐं बलाऊं निकिरी आयूं। ॿिनि ॿारड़नि खे नांग कखे विधो, हिकु ॼणो फौत थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं, असां सलाइन ते मौजूद आहे वाही पांदी मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अमान बरहमानी। जी अमान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मूंखे ॿुधाइण दौरान वाही पांदी समेत काछे में जेके गुज़िरियल बरसाति थी आहिनि, उन बरसातुनि खां पोइ नांग बलाउनि मुंहुं कढियो आहे। नांग बलाउनि सबबु गुज़िरियल ॿिनि मासूम ॿारनि खे कखे विधो आहे। गोरखिल स्टेशन जी रवा थियण आहे माहौल धी अलखणी आहे, उनखे नांग कखे विधो, जेको रस्ते ते अस्पताल आणींदे जेको फौत थी वई आहे। जॾहिं त सफ़ीला जमाली आहे, ॻोठ परे जमल जो रवसी, उनखे नांग खे विधो, जिनखे जोई अस्पताल में वियो। जी ठीक है, मुझ मेहरबानी अमान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।